लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आऊं आहियां डॉक्टर अयूब शेख ऐं अॼु जुमे जे ॾींहुं ऐं सुभाणे छंछर जे ॾींहं जे विच में बाक़ी जेके 18 कलाक बचा आहिनि उन्हनि 18 कलाकनि में पाकिस्तान जी सियासी तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो मौक़ो ईंदो जंहिंमें असांखे ख़बर पवंदी त पाकिस्तान जो अॼु जो वज़ीर आज़म जनाब इमरान ख़ान अदम एतमाद जी उन तहरीक में हाराए थो या खटे थो। ॿ ॾींहं अवल ताईं जेका अपोज़िशन जी सूरत हाल आहे उन अपोज़िशन जी सूरत हाल में जनाब इमरान ख़ान जी हार यकीनी आहे, पर इन विच में कई हिकिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि जिन खे सम्झणु खपे, जिन खे ॿुधणु खपे, जिन खे ॾिसणु खपे ऐं परखणु खपे त ॻाल्हियूं काॾे कहिड़े पासे थियूं वञनि। जीअं ई कल्ह सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ समूरी क़ौमी असेंबली जा मेंबर, वफ़ाक़ी हुकूमत, वज़ीर आज़म साहब उहे सभु जो सभु बहाल थिया त उन बहाल थियण खां पोइ अॼु वरी पहिरीं काबीना जो इजलास जनाब वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में थियो। उन में इहो तय कयो वियो त जेको परॾेही ख़त आहे ऐं मुबैना तौर जंहिंमें धमकियूं आहिनि ऐं मुबैना तौर जंहिंमें चयल आहे त अहिड़े शख़्स जी हुकूमत जे ख़िलाफ़ु अदम एतमाद आणणु या उनखे ख़तमु करणु ज़रूरी आहे, उन जी तहक़ीक़ात ऐं जांच जे लाइ हिकिड़े रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर खे मुक़ररु कयो वियो ऐं रिटायर्ड तारिक ख़ान खे चयो वियो त हू उन जी सरबराही करे ऐं उहा कमीशन जेका आहे 90 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजो फाइंडिंग्स ॿुधाए। असल में इहा ॻाल्हि उहा आहे त सुभाणे छा बि थिए, हुकूमत जेकॾहिं का सुभाणे ॿी बि अचे थी उनखे बि इहा जांच कराइणी ज़रूरु पवंदी, पर इमरान ख़ान साहब जी काबीना जंहिंजो अदम एतमाद जे इन सुप्रीम कोर्ट वारे फ़ैसिले खां पोइ अॼु पहिरियों इजलास हो, हाणे उहो पहिरियों इजलास आहे या आख़िरी इजलास आहे इहा त सुभाणे ख़बर पवंदी, पर नई जेका हुकूमत हूंदी उनखे बि इहा जांच कराइणु लाज़मी हूंदी त उहो जांच करे त जनाब इमरान ख़ान जी ॻाल्हि में वज़न केतिरो हो, सचाई केतिरी हुई ऐं उहा हक़ीक़तनि ते ॿधियल ॻाल्हि हुई या हिकिड़ो अफ़वाह हो या मन घड़त का कहाणी हुई जेका ठाही वई हुई। 2-3 कलाकनि खां पोइ जनाब रिटायर्ड तारिक ख़ान साहब जे पारां इन क़िस्म जी ॻाल्हि अची वई त मूंखे सरबराह करण जी वॾी महिरबानी, पर मां लाचारी ज़ाहिर थो कयां, मां इन क़िस्म जी जांच न करे सघंदुसि, इन करे मूंखे इन खां आजो कयो वञे। इहा ॻाल्हि हिते पूरी थी। हाणे जनाब क़ासिम सूरी साहब उहो सुभाणे वरी अचे ऐं वरी साॻियो कमु करे त अपोज़िशन वटि त को बि रस्तो कोन्हे ऐं सुभाणे जेकॾहिं हू फवाद चौधरी जी ॻाल्हि ते ॿियनि माण्हुनि खे ॿुधे बि ऐं सॼियूं ॻाल्हियूं बि करे पर अपोज़िशन ते अचे बि न, उनखे छा कजे? उन जे लाइ अॼु अपोज़िशन छा कयो जो जनाब क़ासिम सूरी साहब जे ख़िलाफ़ ई अदम एतमाद, न हूंदो बांस न वॼंदी बांसरी, पाण साहब के बेंच ते हूंदो ई कोन, इन करे क़ासिम सूरी साहब जेको आहे उन जे लाइ तय थियो त उन जे ख़िलाफ़ु अदम एतमाद दाख़िल कजे। हाणे पाकिस्तान जे अंदरि तव्हां सम्झी छॾियो त पंजाब में स्पीकर उन जे ख़िलाफ़ु अदम एतमाद, पंजाब में डिप्टी स्पीकर उन जे ख़िलाफ़ु अदम एतमाद, क़ौमी असेंबली जे स्पीकर जे ख़िलाफ़ु अदम एतमाद, क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर जे ख़िलाफ़ु अदम एतमाद, वज़ीर आला पंजाब उन जी त ख़बर कान्हे त उहो काॾे वियो, काॾों आयो, काॾों वियो, कंहिं उनखे लाथो, कीअं लाथो, उहा ॻाल्हि अञा उते ई पई त वरी वज़ीर आला ख़ैबर पख्तूनख्वा जनाब महमूद ख़ान जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक अची वई। वज़ीर आज़म जी तहरीक ते सुभाणे फ़ैसिलो थींदो ऐं बाक़ी तहरीकुनि ते पंहिंजे हिसाब सां फ़ैसिला थींदा, पर हिकिड़ी ॻाल्हि अपोज़िशन तय करे छॾी त हाणे सदारती कुर्सी ते स्पीकर या डिप्टी स्पीकर न वेहंदो। तरीक़ेकार हीअ आहे त जॾहिं इहे ॿई साहब न हुजनि, मोकल ते हुजनि या कंहिं ख़ासि सबब जे करे न हुजनि या अदम एतमाद जे करे नथा वेही सघनि त हाणे पैनल ऑफ 4 या चइनि पैनल खे चूंडियो वेंदो ऐं उन्हनि मां हिकिड़ो ॼणो उहो कार्रवाई हलाईंदो। अॼु जेको सियासी कमेटी जो इजलास थियो आहे इमरान ख़ान साहब वटि, उन में इहा ॻाल्हि तय थी आहे त वॾी वॾी तकरीरूं कजनि ऐं माण्हुनि खे थकाइजे। सरप्राइज़ हिकिड़ो अञा रखनि था त उहो असां ॾींदासीं,
उहो सरप्राइज़ हीअ आहे त असां खेॾणु न ॾींदासीं ऐं इहा हुकूमत करणु न ॾींदासीं। ऐं बक़ौल इमरान ख़ान साहिब जे उन जे हवाले सां जेका ॻाल्हि आई आहे त जिन शेरवानियूं सिबाए छॾियूं आहिनि उन्हनि जी इहा ख़्वाहिश कॾहिं बि पूरी न थींदी, उहे शेरवानियूं नथा पाए सघनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं इहा अदम एतमाद जो किसो कोन हो ऐं पंजाब ऐं सिंध में या पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में इन क़िस्म जी ॻाल्हि हली जंहिं तां PDM धार बि थी वई ऐं त PDM जो ख़्यालु हो त सभु इस्तीफ़ाऊं ॾियनि ऐं पीपल्स पार्टी जो ख़्यालु हो त इस्तीफ़ाउनि वारा अॻे जेके बि असां नुक़सान सठा आहिनि उहे न कयो, अदम एतमाद ते वञो। अदम एतमाद लाइ अॻूणे सदर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब ई इहा ॻाल्हि रखी हुई त सभ खां वॾो अदम एतमाद स्पीकर जे ख़िलाफ़ु आंदो वञे त जीअं असांखे ख़बर पवे ॿिनि शयुनि जी। हिकु त स्पीकर वटि का बि क़ुवत न हूंदी ऐं हू बेंच ते न वेहंदो, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा बि ख़बर पवंदी त घणा माण्हू कंहिंसां गॾु आहिनि। स्पीकर जे मामले ते सॼी ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी त जेके धुरियूं असां सां वाइदो कनि थियूं उहे बीहनि बि थियूं या न। जेकॾहिं हिकिड़े लम्हे लाइ सोचूं त जनाब आसिफ ज़रदारी साहिब जी इन ॻाल्हि ते अमल थिए हा ऐं स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ॿिन्ही जे ख़िलाफ़ु अदम एतमाद अची वञे हा त सूरत हाल वरी सुभाणे वारी बीहे हा। ऐं हिन महिल वज़ीर आज़म जे लाइ जेका महिनत वज़ीर आज़म खे करणी पई आहे, पंहिंजा इत्तादी ॿिया टियां चोथां पंजां उहे सभु जो सभु ॻाल्हियूं ई न हुजनि हा ऐं पाकिस्तान में हिकिड़ो निस्बतन सिहतमंद माहौल हुजे हा, रसाकशी ऐं छिकताण इन पैमाने जी न हुजे हा। पर जनाब आसिफ ज़रदारी जी इन ॻाल्हि खे न मञियो वियो ऐं पोइ इहो तइ कयो वियो त वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु अदम एतमाद थींदो त समूरा मेंबर इत्तादी पार्टियूं उनखे ॿिए नमूने सीरियस ॻाल्हि वठी सम्झंदियूं ऐं असां सां जेका बि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल्हि थींदी, लह विचड़ में ईंदा या डील थींदी, उहा बि वज़ीर आज़म जे हवाले सां थींदी, शायदि स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जे हवाले सां न थिए। ख़ैर, हाणे सुभाणे इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं ऐं सुभाणे ई जनाब वज़ीर आज़म जे अदम एतमाद जे फ़ैसिले अचण खां पोइ जेकॾहिं हू हाराए थो त उन खां पोइ सुभाणे ई कवी इम्कान इहो आहे त वज़ीर आज़म जनाब शहबाज़ शरीफ़ हूंदो ऐं पाकिस्तान में हिकु नई सरकार ठहंदी, जंहिं नई सरकार वटि ॿ टे ॻाल्हियूं जेके उन्हनि चयूं आहिनि, जेका ॻाल्हि बिलावल भुट्टे साहिबु काल्ह सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस अॻियां बि कई त असां चूंडुनि जो जेको तरीक़ो आहे उन में सुधार आणणु चाहियूं था। उन चूंडुनि जे तरीक़े में सभ खां अवल शायदि निशाने ते EVM हूंदी या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हूंदी, जेका पाकिस्तान जे 70% इलाइक़नि में इन करे क़ाबिल अमल कोन्हे जो या त बिजली कान्हे या त ब्लू ब्रॉडबैंड जा सिग्नल्स कोन्हनि ऐं सरकार वटि एतिरा वसीला कोन्हनि जो झर जंग में उहा ॻाल्हि पहुचाए सघे। इन करे तव्हां ॾिठो हूंदो त किन हालतुनि में लाड़काणे जा रिज़ल्ट पोइ आया ऐं चित्राल जा रिज़ल्ट अवल आया। इहो सभु कुझु जेको आहे इहो इन्हनि तरीक़नि सां थिए थो। इन करे मैनुअल जेको तरीक़ो आहे उन मैनुअल तरीक़े जो ही एक्ट ख़तमु करे ऐं उन में हू अॻियां ईंदा त जीअं कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि ऐं समूरा रिज़ल्ट जेके आहिनि उहे हिकु करां अची सघनि। हिकिड़ो ॿियो ख़्यालु हीअ आहे त नैब जे बारे में ही सभु कुझु वापसि कंदा ऐं नैब जी जेका ताक़त आहे उन जे ख़ात्मे जो ऐलान कंदा। टी ॻाल्हि हीअ थी सघे थी त जेके बि सुकम ज़ाहिर थिया आहिनि आइन में उन्हनि जे ख़ात्मे जे लाइ कमेटी ठहंदी ऐं ख़ुदि आइन जा मुख़्तलिफ़ जेके हिसा आहिनि उन्हनि खे वधीक सुधारनि जे पासे आंदो वेंदो। पर जनाब इमरान ख़ान साहिब जो ख़्यालु आहे त असांजूं डिघियूं तकरीरूं बि हूंदियूं, असांजूं ॿियूं ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं अॼु हू क़ौम खे जेको ख़िताबु कंदो उन क़ौम जे ख़िताब में बि रियासत मदीना बि हूंदी, परॾेही ज़ुल्म बि हूंदो, परॾेही जबर बि हूंदो, परॾेही कब्ज़ा बि हूंदा, परॾेही ऐं लोकल माफ़िया जा ज़िक्र बि हूंदा ऐं बाक़ी सभु कुझु बि हूंदो त मूंखे कमु करणु न ॾिनो वियो। ऐं उन खां सवाइ इहा ॻाल्हि बि थींदी त असां आख़िर ताईं विढ़ंदासीं ऐं हिननि खे शिकस्त ॾींदासीं। पाकिस्तान जो अवाम मूंसां गॾु आहे। इहो अॼु 9:30 बजे ख़ैर सां जनाब इमरान ख़ान साहिबु तकरीर कंदो ऐं जेको सरप्राइज़ या ट्रम्प कार्ड हुन वटि आख़िरी रहियल आहे उहो हीअ आहे त जीअं ई उहो अदम एतमाद हाराए थो ऐं उन खां पोइ हुन वटि जेके हथ में पियल
किन माण्हुनि जो ख़्यालु आहे 130, किन माण्हुनि जो ख़्यालु आहे 110 दरख़्वास्तूं आहिनि। उन्हनि दरख़्वास्तुनि खे पेश कंदो। उहे सभु जो सभु रेज़िग्नेशन्स आहिनि जेके हुते समूरा मेंबर स्पीकर जे साम्हूं या पैनल ऑफ 4 जे अॻियां या चेयरमैन जेको सदारत कंदो उन जे अॻियां उहे कंदा। उन खां पोइ हिकिड़ो नओं पेंडोरा बॉक्स पाकिस्तान जी पॉलिटिक्स में खुली वेंदो। 100 माण्हुनि जे लाइ ज़िमनी या छोटी चूंड या बाई इलेक्शन थियणु खपे या न थियणु खपे या नए सिर वॾी चूंडूं कराइणु खपनि, इन बारे में हिकिड़ो नओं ख़्यालु ईंदो। पर जनाब इमरान ख़ान खे इहा ॻाल्हि शायदि ख़बर न हूंदी त इन्हनि इस्तीफ़ाउनि ते ख़ुदि फ़ैसिलो थींदे 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 महीने खां 2 महीना लॻी सघनि था। हिकु हिकु माण्हू जी पेरेड थींदी, हिकु हिकु माण्हू जो बयानु थींदो, हिकु हिकु माण्हू जूं सयूं जाचबियूं। उहो हिकु हंधि कोन थींदो, हिकु महिल कोन थींदो, यकायक कोन थींदो। इन करे अपोज़िशन खे उन हिकु महीने में जेकॾहिं इमरान ख़ान साहिब जा मेंबर इस्तीफ़ाऊं ॾेई घरनि ॾांहुं वञनि था त पोइ उन्हनि खे समूरी कानून साज़ी ऐं उन में जेके सुधारा आहिनि उहे करण जो हिकिड़ो सवलो ऐं आसान मौक़ो मिली वेंदो। पर वक़्त जे पेट में छा लिखियलु आहे, तारीख़ छा छा सांडे रखियो आहे, सियासत कहिड़ा नवां गुर आज़माए थी ऐं इन सिलसिले में असांजा ऐवान छा कंदा, इहो असांखे सुभाणे 10:30 बजे शुरू थींदड़ इजलास में ई ख़बर पइजी वेंदी। सुभाणे असां पंहिंजी नशरियात खे 10:30 बजे ई हलाईंदासीं। लीडर TV ॾिसंदा रहो। अव्हां जी वॾी महिरबानी।